नाज़िर शागिर तंज़ीम निशात जमायत लुआरी शरीफ यूनिट खान साहब अब्दुर्रहमान ऐं संदसि ज़ैली इदारे निशात लाइब्रेरी तरफ़ां एक लेक्चर प्रोग्राम बउनवान द रोल ऑफ AI इन टुडेज़ मॉडर्न एज एंड फ्रीलांसिंग ते थी गुज़रियो। प्रोग्राम जी लेक्चरर डेटा एनालिस्ट मैम अम्बरीन टालपुर हुयूं, जिन पंहिंजे लेक्चर दौरान आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी तेज़ी सां वधंदड़ अहमियत, उन जे तइलीमी, कारोबारी, तहक़ीक़ी ऐं पेशावराना शोबनि में इस्तेमाल ऐं फ्रीलांसिंग जी दुनिया में मौजूद बेशुमार आलमी मौक़नि ते तफ़सीली रोशनी विधी। हुन शिरकत कंदड़नि खे जदीद डिजिटल दौर जे तक़ाज़ाउनि सां हमाहंग रहण, टेक्नोलॉजी से उबूर हासिल करण ऐं ऑनलाइन रोज़गार जे मौक़नि मां भरपूर फ़ाइदो वठण बाबति क़ीमती रहनुमाई फ़राहम कई। लेक्चर दौरान अब्दुल सत्तार पंहिंजी तयार कयल ॿिनि जदीद प्रोजेक्ट्स जारविस ऐं ब्लाइंड स्टिक जो तारुफ़ पिणु पेश कयो। प्रोग्राम जी कार्रवाई मोहम्मद फैसल मेमून हलाई, जॾहिं त सदारत नाज़िर शागिर तंज़ीम निशात जमायत लुआरी शरीफ ज़िला बदीन जे सदर नबीबुल्लाह कोरेजो कई। इन मौक़े ते निशात लाइब्रेरी जे चेयरमैन अब्दुर्रहीम कोरेजो, यूनिट जनरल सेक्रेटरी फारूक अहमद कोरेजो, फाइनेंस सेक्रेटरी हिज़बुल्लाह कोरेजो, निशात लाइब्रेरी जे मेंबरनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जो इख़्तिताम दरगाह आलिया लुआरी शरीफ जी दस्तूरी दुआ शरीफ सां थियो।